बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों साथियों ॿुधंदड़ो तव्हां सॼणनि जी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां शाल जिथे हुजो शाद ऐं आबाद हमेशह मुस्कुराईंदा रहो। दोस्तो असांजी अलफ़ लैला सीरीज़ जारी ऐं सारी 124 क़िस्तूं असां तव्हांजी ख़िदमत में पेश करे चुका आहियूं। अॼु उन सिलसिले जी क़िस्त नंबर 125 असां तव्हांजे ख़िदमत में। दोस्तो असांजो किसो पियो हले नूरदीन जो। ॿ क़िस्तूं असां उन जूं तव्हांखे ॿुधाए चुका आहियूं। बक़ाया किसो अॼु 125 क़िस्त में। दोस्तो नूरदीन कनीज़ ख़रीद करे आयो जेका इन वटि कुल 1000 दरहम हुया, उन में उहा कनीज़ ख़रीद करे आयो। तव्हांखे किसे में असां ॿुधायोसीं। एतिरे क़दुरु जो हाणे हिन वटि खाइण जा पैसा बि कोन हुआ। उन साॻे सोनारे वटि वियो जंहिं हिनखे पाण वटि रहायो। उन खां हिन 50 दरहम वरिता। 50 दरहम उधारा वठी आयो। अची हिन कनीज़ खे ॾिनई जेका हिन ख़रीद कई। उन कनीज़ हिनखे चयो त हाणे हिन मां 20 दरहमनि जो रेशम वठि, बाक़ी 30 दरहमनि जो खाइण पीअण जो सामान वठि। नूरदीन वियो बाज़ारि, वञी वियो सभु जेके हिन शयूं चयसि उहे ख़रीद करे आयो। छोकिरी छा कयो, ॿियो खाधे पीते जो सामान गोश्त वग़ैरह जेको हिन आंदो उहो हिन पचायो, हिन जे अॻियां रखियईं। ॿिन्ही पेट भरे खाधो। उन खां पोइ शराब उहो बि ॿिन्ही पीतो। छोकिरी हिनखे पई प्यारे तव्हां त हे नशे में अची सुम्ही पियो। हे जेॾी महिल सुतो, छोकिरीअ छा कयो, जो पंहिंजो थेलड़ो होसि, उन थेलड़े मां हिन 2 सुयूं कढियूं। रेशम जेका हे वठी आयो हो, उन रेशम मां हिन हिकिड़ो छा खणी चइजे त चादर हिकिड़ी रेशम मां उहा हिन तयारु कई। उहा तयारु करे उनखे साफ़ु करे बाक़ाइदे इस्त्रीअ वांगुरु वरी उनखे वेड़े ऐं विहाणे ते हेठां रखी छॾी। उन खां पोइ अची हीअ नूरदीन सां सुम्ही पई। सुबुह थियो, नूरदीन उथियो, पाणी आणे ॾिनईंसि। हिन गुस्ल कयो, निमाज़ पढ़ियईं, नाश्तो वग़ैरह कयनि। नाश्तो करे ऐं छोकिरीअ छा कयो, जो विहाणे जे हेठां उहो जेको हिन चादर ठाही उहा हिनखे ॾिनी, जेका राति न ठाही। नूरदीन खे चई त हीअ चादर वठि। हिन पुछियुसि, नई ॾिठईं। हीअ केॾा आई? छोकिरी चयसि त कल्ह जेका तूं रेशम वठी आई न 20 दरहमनि जी, हे मां उन मां ठाही आहे। हाणे हीअं करे हे खणी वञु बाज़ारि वञु, उते वञी दलाल खे ॾे। उनखे चयो त हिन ते वाक हड़ा, पर तेसि ताईं वाक न लॻे जेसि ताईं उहो पंहिंजी दलाली बि कटे ऐं 20 दीनार तोखे न मिलनि। नूरदीन चयसि त 20 दरहमनि में त मां वठी आयो, राति में ठाही अथई, 20 दीनारनि में खपंदी। छोकिरी चयसि त तोखे हिन जी ख़बर न आहे, हिन जे मुल्ह जी ख़बर न आहे, तूं बाज़ारि खणी त वञु न, पाण ई उते वेंदे तोखे ख़बर पवंदी त हिन जी क़ीमत छा आहे, हिन जो मुल्ह छा आहे। नूरदीन उहा चादर खणी बाज़ारि में वियो। दलाल खे वञी चयईं त बाबा हे पंहिंजी कमीशन कटे 20 दीनारनि ताईं वाक हलाए, माना अॻ में नाहे खपाइनि। हुनखे ॾेई नूरदीन वरी पासे में ई वेही रहियो। थोरी देरि गुज़री त उहो साॻियो दलाल नूरदीन वटि आयो। बाबा अचु, सौदो थी वियो आहे, पंहिंजी क़ीमत वठि। दलाल पंहिंजी कमीशन कटे हिनखे 20 दीनार ॾिना। हिनखे जो 20 दीनार मिलिया त हे बि परेशान थी वियो, ख़ुशि बि ॾाढो पियो थिए। उहे 20 दीनार खणी आयो घर, पर हिनखे ॻाल्हि सम्झ में न पई अचे त 20 दरहमनि जी वरिती अथमि, ठही बि झटि वई, ऐं एॾो हिन जो मुल्ह हक़ीक़त आहे या को धोखो आहे। छोकिरी वरी हिनखे चयो त रेशम वठी अचु, ॿियो बि सामान वठी आ। नूरदीन उहा रेशम त खणी आयो। हिनखे चई त इहो कमु तूं मूंखे बि सेखार, तूं ठाहीं थी मां बि ठाहियां।
मां सॼी उमिरि में अहिड़ो कारोबार त मां बि न ॾिठो आहे। पाण एॾो फ़ाइदो। हे तिज असां सौदागिरी पिया था कयूं, उन खां त हे लख दफ़ा भलो आहे। छोकिरी हे जो पिए त छोकिरी खिले पई। हिन खे चईंदा हाणे हीअं करे, पंहिंजो दोस्त जेको थी वियो अतुर फरोश सोनारो, उन ॾे वञ, उन खां 20 दरहम ॿिया बुधारा वठी आहे। 20 दरहम ॿिया बुधारा वठी आहे। पोइ सुभाणे अलाह ख़ैरु करे मां वरी तोखे चादर ठाहे ॾींदसि। पोइ उन मां हे ऐं ॿिया जेके अॻ जा अथसि उहे हिनखे ॾींदासीं। नूरदीन वियो हुन वटि, हुनखे चई त मूंखे 30 दरहम मूंखे उधारा ॾे, अलाह कंदो त मां सभु सुभाणे तोखे ॾेई छॾींदुसि। हुन हिनखे 30 दरहम ॾिना। नूरदीन वरी वियो बाज़ारि, वरी साॻियो उन वांगुरु गोश्त, मेवा, अतुर, शराब वग़ैरह सभु वठी आयो। हिन वरी खाधो पीतो कयो, नूरदीन खे खाराई। उन खां पोइ नूरदीन खे शराब पहिरीं जाम। जीअं हुन शराब पीतो त नूरदीन नशे में सुम्ही पियो। हे सुतो, छोकिरी उथी वरी उहो सिबण जो कमु शुरू कयो। ठाही, उनखे वरी साॻियो वेड़े वेहाणे जे हेठां रखियईं, पाण बि सुम्ही पई। सुबुह थियो, नूरदीन उथियो, छोकिरी हिनखे चादर उहा ॾिनी। हिनखे चई त जीअं कल्ह खपायो हुई न, हिनखे बि ईअं 20 दीनारनि में खपाइणो। आयो बाज़ारि में, साॻियो बराबरि हिन जो 20 दीनारनि में खतो। हुन खां जेके उधारा वरिताईं 50 हिकिड़ो ऐं 30 ॿिया, उहे 80 दरहम बि हुनखे ॾेई आयो। हुनखे जो 80 दरहम ॾिनई त उहो परेशान थी वियो त हिन वटि त कुझु हुयो ई कोन। उधारा वरितई मूंखां, वरी उहे बि पैसा ॾियणु आयो आहे। हिनखे चई भाई तो इहा कनीज़ खपाई छा? नूरदीन चएसि भाउ मूंखे छो थो तूं पिटे, मां कीअं हुनखे खपाईंदुसि, हे त मूंखे भाग थी लॻी आहे। सॼी ॻाल्हि हिनखे ॿुधाई। अतुर फरोश बि ॾाढो ख़ुशि थियो। हिनखे चई त भाउ यार ॾाढो भलो थियो, अलाह कंदो त अॻिते जे लाइ बि तुंहिंजे लाइ भलो थींदो। यार तुंहिंजे पीउ सां मुंहिंजी मोहबत हूंदी, उनजे करे मुंहिंजी दिलि चए थी त तोखे तकलीफ़ न पए थी। हे पोड़े खां मोकिलाए नूरदीन आयो बाज़ारि, साॻियो वरी गोश्त बि वरितई, मेवा बि वरितई, शराब बि वरितई, ॿियूं सभु शयूं वठी ज़रूरत वारी छोकिरी हटाई। हाणे हिन जो माना ईअं कमु हलियो पियो, रोज़ु 20 दीनार हिनखे मिलंदा। ॾाढो वक़्तु हिन जो सुहिणो पियो गुज़रे, ख़ुशीअ सां पूरो साल हिन ऐश आराम सां ज़िंदगी गुज़ारी। छोकिरी हर राति हिकिड़ी चादर ठाहींदी, नूरदीन सुबुह जो हुनखे वञी 20 दीनारनि में खपाईंदो। ज़रूरत जो जेको सामान हूंदो हुअसि उन मां वठंदा हुआ। बाक़ी छोकिरी बचाए पाण जेके बचंदा हुआ उहे पाण वटि रखंदी हुई त कॾहिं बि काड़ी ज़रूरत पए त कमु अचनि। 1 साल गुज़रियो। छोकिरी चएसि हाणे कल्ह सुभाणे जेकॾहिं हिन तूं वरी वञी हीअ चादर खपाई त हिननि मां तूं 6 रंगनि जी रेशम आणजांइ। मुंहिंजे दिलि में हिकिड़ो ख़्यालु थियो आहे त हे ॿियनि जे लाइ त कयां थी पई, तोखे हिकिड़ो मां रुमाल ठाहे ॾियां जेको तूं पंहिंजे कुल्हे ते रख। ऐं अहिड़ो उहो रुमाल हूंदो जो सौदागर त छा, पर शहज़ादनि खे बि अहिड़ो रुमाल न हूंदो। नूरदीन वियो, खपाई वञी, साॻियो 20 दीनारनि में। जीअं हिन हुनखे 6 रंगनि जी रेशम चई, उहे 6 रंगनि जी रेशम वठी आयो। आणे ॾिनई हिनखे। पूरो हफ़्तो हिन उन में लॻायो, पूरो हफ़्तो। राति जो उहा चादर बि ठाहींदी, बाक़ी टाइम में हिन जो रुमाल बि ठाहींदी। हफ़्तो पूरो लॻोसि। आख़िर हिन रुमाल तयारु कयो, नूरदीन खे ॾिनो। नूरदीन साईं पातो हुजो त नूरदीन पाण परेशान थी वियो। नूरदीन पाण परेशान थी वियो। ज़बरदस्त रुमाल हुजे, पाए जो साईं ॿाहिरि निकिरे त ईअं वाह वाह थी वञे। हर को पुछे वाह जो रुमाल आहे, किथां आंदो अथई, केतिरे जो आहे। बाक़ाइदा ईअं माण्हू साईं हिनखे बीही ॾिसंदा, अहिड़ो रुमाल हो। माना हीअ नूरदीन जी लय थी वई। बराबरि ॾिठई त शहर में अहिड़ो कंहिंखे बि कोन हो। हिकिड़ी राति नूरदीन सुतो पियो हुजे, हीअ छा कंदी जो नूरदीन खे शराब पियारे सुम्हारींदी, पोइ इहो कमु कंदी सिलाईअ जो।
ये नूरदीन जी अख खुली वई, थोड़ो ईअं आवाज़ ते नूरदीन जी अख खुली। नूरदीन जी अख जो खुली ॾिसे त इहा कनीज़ जेका हुजे रोए थी पई, सुॾका भरे। हीउ उथियो, छा थियो आहे, रोई थी पई। हिन चयसि त मूंखे अलाए छो खुटको थो थिए त असां धार थींदासीं। मुंहिंजी दिलि में अलाए छो वहम वेही वियो आहे त हाणे असां में जुदाई थी। नूरदीन चयसि त असांखे केरु जुदा कंदो, रहूं असां पंहिंजे मुंहं सां था, पंहिंजो घर ॿार हर शइ कंहिंसां असांजी रेग कान्हे, असांखे केरु छो कंदो। हिन चयसि त न, मूंखे अलाए छो हिकिड़ो वहम अची वेठो आहे। हाणे जेकॾहिं हिकिड़ी मुंहिंजी ॻाल्हि मञी, हच चई हिकिड़ो फरंगी अथई, माना ईसाई, उन खां बचिजां। अलाए छो मूंखे हिकिड़ो वहम थी वियो आहे, उन खां बचिजां। उन जी निशानी मां ॾसियईं थी, साॼी अख खां काणो अथई ऐं खाॿी टंग खां मंडो अथई। साॼे पासे खां काणो, खाॿे पासे खां मंडो, पोढ़ो अथई, वॾी ॾाढी अथसि। मूंखे लॻे थो त असांखे जुदा इहो कंदो, धार असांखे इहो कंदो। छो जो मां जॾहिं हिते शहर में आई हुअसि त मां हुनखे ॾिठो ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त हू मुंहिंजे ई तलाश में आयो। नूरदीन चयसि त जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे न, मूंखे न इहो किथे बि नज़र आयो त मां हिनखे मारे छॾींदुसि, जहिड़ो न छॾींदोमांसि। मरियम चयसि त न, इन छोकिरी जो नालो हो कनीज़ जो, मरियम। मरियम चयसि त न, हिनखे मारबो न, मारजांसि न, बसि तूं हिनखे मुंहुं ई न लॻाइजांइ, इन जे साम्हूं ई न अचु, न इन सां को वहिंवार कर, न इन सां को कंहिं बि क़िस्म जो मामिलो रख, न इन सां वेह, न इन सां हल, न इन सां का ॻाल्हि कर। एतिरे क़दुरु जे सलाम करई त उनजो बि जवाबु हिनखे न ॾे, मतिलबु इन खां बसि परे रही। ऐं अलाह खां दुआ कर त अलाह साईं असांखे इन जी शर खां बचाए। ठीकु आहे, मां हिन खां बचियल ईंसि। ॿियो ॾींहुं थियो, नूरदीन खे न साॻी चादर ॾिनी, डेली चादर ठाहींदी खपाईंदो, ही खणी आयो बाज़ारि, अची ॾिनई दलाल खे। पाण हिकिड़ो दुकान जो ईअं थलो हुयो, उते वेही रहियो। हे जो वेठो हो, वरी ईअं ॿिया वापारी बि अचनि पिया, सौदागर, हे वरी उन्हनि सां ईअं वेठो कचहरी बि करे पियो। ईअं कचहरी कंदे कंदे हिनखे निंड जो ईअं अची वियो आहे, झूठो अची वियो निंड जो। हे हीअं थोरो आहिलजी ऐं हुते सुम्ही पियो। इतफ़ाक़ अहिड़ो जेको राति हिनखे उहो फरंगी चई, उहो साॻियो फरंगी 7 ॿिया हुजनिसि उतां टपियो। नूरदीन खे जेको हिन ज़ाल पंहिंजो रुमाल ठाहे ॾिनो, कनीज़ रुमाल ठाहे ॾिनो हुअसि, उहो रुमाल त सही वहवा हूंदी हुअसि, सो उहो साॻियो रुमाल हिन जे मुंहं ते ढकियल हुजे। हीअ सुतो पियो। फरंगी जी जो हिन ते नज़र पई त हिन जे अची पासे में वेठो ऐं हुन जे रुमाल जेको हुजे, मुंहं ते जेको रुमाल पियल हुजेसि, उन रुमाल जी हिकिड़ी कुंड पकिड़ी ऐं रुमाल खे जीअं कपिड़े खे चेकबो आहे ईअं मटे रुमाल खे ॾिसी पियो। ईअं नूरदीन जागी पियो। जाॻियो जो त ॾिसे, जीअं हुन ते नज़र पियसि, अड़े हे त साॻियो आहे जंहिंजे लाइ मूंखे हुन चयो। नूरदीन ईअं कावड़ में हिनखे ईअं दड़को ॾिनो त हो ॼण फ़िलहालु विसामी वियो। चई मां छो थो मूंखे ॻाल्हि वधे, मां तोखे छा कयो, मां तुंहिंजी का शइ चोराई, छो तूं एॾो ईअं बाहुड़जी वी। नूरदीन चयसि त जेकॾहिं मुंहिंजी का शइ खणी हा त मां तोखे छॾियां हा छा। हुन चयसि बाबा कावड़ न कर, ऐं इहो हे रुमाल तो किरांदो आहे, हीउ जेको रुमाल ढकी वेठो आहे मुंहं ते, इहो रुमाल किरांदो थो। नूरदीन हिन सां कूड़ हयो। नूरदीन चयसि त हे मुंहिंजी माउ ठाहियो आहे, मुंहिंजे माउ ठाहियो।
चई खपाईंदे? चई त न, न तोखे खपाए ॾींदुसि न कंहिं ॿिए खे ॾींदुसि, छो जो मुंहिंजे माउ मुंहिंजे लाइ हे हिकिड़ो ई रुमाल ठाहियो, उहो बि मुंहिंजे लाइ ठाहियो अथई, सो मां न खपाईंदुसि। हुन चयसि भाई रुमाल तूं मूंखे ॾे, मां हिन जा हिन महिल तोखे 500 दीनार ॾियां थो रुमाल जा। तुंहिंजी माउ ठाहियो आहे, ठाहींदड़ रहे, तूं वञी हुनखे चयो तो तुंहिंजे लाइ हिन खां वधीक ॿियो भलो ठाहींदी। नूरदीन चयसि त न, मां न खपाईंदुसि, मां न खपाईंदुसि। हुन चयसि भेण मां तोखे सोन जा 600 दीनार भला थो ॾियां, उन में खपाईंदे? हिन चयो न। फरंगी ईअं 100 दीनार सोना वधाईंदो पियो, 100 दीनार। तव्हां त 900 दीनार हिनखे चई सोना। नूरदीन चयसि तूं केतिरो बि कर, मां बाबा न खपाईंदुसि। तूं त 900 थो चई, पर 2000 कंदे न त बि मां न खपाईंदुसि। वरी हुन चयसि चङो भला 1000 थो चई। ॿिया वापारी वेठा, सौदागर वेठा, उहे बि हिननि जो तमाशो ॾिसनि पिया। उन्हनि वरी चयसि बसि अदा हाणे हीअं करे, असां हे तोखे रुमाल खपराए था ॾियूं, पैसा कढ, 1000 में तोखे खपराए था ॾियूं। नूरदीन चए भाउ चरिया थिया हुजा, मां न खपाईंदुसि। अड़े बाबा तूं बेवकूफ़ आ जा, 100 दीनार मस्त रुमाल लहे, 1000 दीनार सोना था तोखे वठी ॾियूं। सो बि हिकु क़दुरु वारो आहे तॾहिं थो चई, न त आहे त 100 दीनार जो, 1000 दीनार थो चई। भला तुंहिंजे चवण मूजिबि 100 दीनार जो हुजे, पोइ बि 900 दीनार फ़ाइदो थी, अञा तोखे वधीक छा मिले? अबा असांजी सलाह मञ, भलो अथई, भला पैसा था मिलनि, भला पैसा था मिलनि। ठाहियो बि तुंहिंजे माउ आहे चई थो, त भला उनखे चवंदे त तोखे ॿियो ठाहे ॾींदी, इन खां वधीक भलो ठाहे ॾींदई। 1000 दीनार मिलनि था भेण, बेवकूफ़ा जा माण्हू ॾिसींदो त हिते बि त आयो आहे न, वापार लाइ त आयो आहे, इहा चादर रोज़ु खपाईंदो, भला 1000 दीनार था मिलनि। सभिनी वापारनि जो हिनखे अची वरायो, हाणे उन्हनि सां छा ॻाल्हि करे? उन्हनि हिनखे मजबूर कयो, नेठे न 1000 दीनार में सौदो थी वियो। फरंगी छा कयो जो सभिनी जे साम्हूं उते ई पैसा कढी हिनखे 1000 दीनार। यार कमु त ख़राबु थियो, हुन मूंखे झलियो त इन सां को वास्तो न रखजांइ, एतिरे क़दुरु जो सलाम कराई त उनजो बि तूं हुनखे जवाबु न ॾिजां। मां त हिन सां वहिंवार करे वेठो आहियां, हल वञा वञी ॻाल्हि कयांसि, त हाणे मूंखे ॿियनि दोस्तनि बेवस करे वेठो, हीअ अञा उथण जी करे पियो। त हुन फरंगी चयो दादा सौदागर तव्हांखे शाबस हुजे, तव्हां इहो मुंहिंजो सौदो करायो आहे, हाणे हीअं कयो नूरदीन खे वञणु न ॾियो। नूरदीन ऐं तव्हां सभु अॼु राति थियो मुंहिंजा महिमान, मां तव्हांजी दावत थो कयां। मूं वटि हिकिड़ो पुराणो रूमी शराब आहे, सो मुंहिंजी तव्हां दावत क़बूल कयो। ऐं जेके बि हिते आयो इन्हनि मां केर बि वञे न, नूरदीन खे वञण न। नूरदीन चयो त मां वेंदुसि। सभिनी सौदागरनि अची नूरदीन खे फासायो त न यार ईअं न कर, ईअं सम्झो तुंहिंजे करे दावत थी थिए, सो तूं न वञ, तूं न वञ, असां सां गॾु महिरबानी कर, यार तूं न को ॿार आहे हीअं, मतिलबु हिनखे उन्हनि दोस्तनि सभिनी खणी बेवस कयो त यार हाणे हिन ख़ुशीअ सां भला हिकिड़ो सिक सां दावत ॾिनी आहे, सिक सां दावत ॾिनी अथई, सो अलाह खे मञ, बसि तूं घर न वञ, तूं घर न वञ, असां बि घर कोन था वञूं, बसि दुकान बंदि कयूं त हल। नूरदीन वेही रहियो हिननि सां, नेठि हुननि बि दुकान बंदि कया, सभु निकिता फरंगी सां गॾु। वठी हिकिड़े पाड़े में हिकिड़े घर में हिननि खे वठी आयो। अंदरि घर में आया, हिकिड़ो कमिरो हुजे, हुन कमिरे में अची हिननि खे विहारे, कमिरो साफ़ु सुथिरो वॾो कमिरो हुजे, फरंगी हिननि खे उते विहारे। हे जीअं वेठा त हुन हिकिड़ो दस्तरखान विछायो, पर ॾाढो हिकिड़ो अजीब क़िस्म जो दस्तरखान हो। उन ते तस्वीरूं ठहियल हुयूं, अजीब क़िस्म जूं तस्वीरूं ठहियल आहिनि। वरी उन ते ई हिन छा कयो जो चीनीअ जा ऐं बिलोर जा शीशे जा सुठा सुठा थांव उहे अची हुन रखिया, उन्हनि में भला मेवा खुशबू ऐं
वो हिननि खे जेको चयो त मूं वटि पुराणो रूमी शराब आहे उहो बि खणी आयो। हिन उते ई नौकरनि खे हुकुम कयो त हिकिड़ी रिढ ज़बह कयो। रिढ ज़बह थी वई, बाहि ते पचाइनिसि। हिननि जी कचहरी हली पई, गोश्त अची वियो, सभु से खाइनि पिया, गोश्त बि खाइनि पिया। वरी मथां उहो जेको रूमी पुराणो शराब हुजे उहो बि पियनि पिया। हे हुननि खे चए पियो, इशारो करेनि पियो त नूरदीन खे प्यारे। हू सौदागर जेके हुजनि हिन जा दोस्त, उहे हिन सां हुजत करे पाण बि पियनि, हिन खे बि प्यारनि। पुराणो शराब हुयो, हुन में असरु नशे जो घणो हो। तव्हां त नूरदीन बाक़ाइदे नशे में मस्तु थी वियो। फरंगी जेॾी महिल ॾिठो त नूरदीन हाणे नशे में मदहोश थी वियो आहे, फरंगी अची हिन जे पासे में वेठो। फरंगी अची हिन खे चयो त नूरदीन तोखे शाबस आहे, तुंहिंजो यार थोरो आहे जो अॼु मूं वटि आई, मूंखे तो पंहिंजे महिमानीअ जो शरफ़ ॾिनो, मेज़बानीअ जो शरफ़ ॾिनो। तुंहिंजे करे ई हे ॾिसीं थो त अॼु महफ़िल इहा भली थी वई आहे। नूरदीन नशे में हुजे, हाणे नूरदीन सां इहे मिठड़ियूं मिठड़ियूं ॻाल्हियूं पियो करे। नूरदीन सफ़ा हुजे नशे में, ईअं कचहरी कंदे 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 नूरदीन बि नशे में हुजे। हिन नूरदीन खे चयो त नूरदीन छा उहा कनीज़ जेका अथई इहा तूं मूंखे खपाए ॾींदे? उहा कनीज़ जंहिंखे गुज़िरियल साल तो 1000 दीनार में ख़रीद कयो, मां 5000 दीनार ॾींदुमि, माना 4000 तोखे नफ़ो थो ॾियां। नूरदीन चयसि त चरियो थियो आहे। वरी इहे चयसि त न कावड़ न कर। वरी नूरदीन जे अॻियां मेवा बि रखी, वरी शराब बि पियारेसि, वरी घड़ी रखी, वरी 1000 वधाएसि। नूरदीन वरी चए त न, तव्हां त नूरदीन खे खाराए बि पियो, शराब बि पियारे पियो ऐं वाक़ बि वधाए 10,000 दीनार ते, 10,000 ते अची पहुतो। हाणे नशो आहे, नशो त इंसानु आहे, नशो हराम तॾहिं आहे। हिन जो 10,000 चया, नूरदीन बि मस्तीअ में हुजे। नूरदीन सभु वापारी हाणे हिननि खे वेठा पिया ॾिसनि, हिननि जी कचहरीअ खे वेठा पिया ॾिसनि, त नूरदीन हिन खे हुन जो 10,000 चया त नूरदीन चयसि हा 10,000 में मां खपाईंदुसि, 10,000 ॾे। हिन जो चयो त बाहो त ॾाढो ख़ुशि पियो थिए। हिते सभिनी सौदागरनि खे चई त दादा तव्हां शाहिद थियो, तव्हां शाहिदी ॾिजो। तव्हां शाहिदी ॾिजो। माना सॼी राति हुननि खे शाहिद कई, सॼी राति खाइणु पीअणु भोग ठकाव। सुबुह जो हुन फरंगी पंहिंजे ग़ुलामनि खे चयो त दीनार खणी अचो। वियासो दीनार खणी आया। हिन 10,000 ॻणी दीनार नूरदीन खे ॾिना त वाचे 10,000 दीनार खण, हे अथई तुंहिंजे हुन कनीज़ जी क़ीमत जेका राति ते तो हिन सभिनी सौदागरनि जे साम्हूं मुंहिंजे हथु विकी आहे। हे सभु शायदि अथई। हाणे हिते नूरदीन जा कुझु नशा घटिया हुआ। नूरदीन जा ईअं सम्झ ताक लॻी आहे कि बेवकूफ़ां जा, मां तुंहिंजे हथ ते छा, मां तोखे छा ॾिनो आहे, मूं ते कूड़ न हण। ऐं वॾी ॻाल्हि तूं वटि कनीज़ आहे किथे? फरंगी चयसि त ईअं न कर, तो राति मूंसां सौदो कयो आहे। ही सभु सौदागर इन जा शाहिद आहिनि। हिन जो चयो त सभिनी सौदागरनि चयो त नूरदीन हा यार, बराबरि राति तो असांजे साम्हूं हिन खे चयो हो त मां 10,000 में तोखे दीनार या कनीज़ ॾियां थो। असां शाहिदी ॾियूं था बाबा त तो 10,000 दीनारनि में हिन सां सौदो कयो, तो 10,000 दीनार में सौदो कयो। सो हाणे मर्द वारी ज़बान कर, वटि पंहिंजा पैसा, कनीज़ बाबा हिन खे ॾे। भला इहा वई त कनीज़ूं खोड़, वरी इन खां भली तोखे मिली वेंदी। ऐं दरवेश बि इन में तोखे कसु कहिड़ी आहे, 1000 में वरिती हई, 1.5 साल तो वटि रही, 1.5 साल रही थी, ऐं हाणे 9,000 फ़ाइदो थो पवई, हर 9,000 फ़ाइदो थो पवई, अञा तोखे छा खपे? तोखे नुक़सानु त कोन्हे को। सो
ऐं वॾी ॻाल्हि तूं राति पाण सौदो बि हिन सां कयो आहे, तंहिंजे करे हाणे तूं पंहिंजी ज़बान पार। बाक़ी जेकॾहिं कनीज़ खपई या वरी शादी करणु चाहीं त बि असां दोस्त तो शादी कराइण लाइ तयारु आहियूं। हिते सभु सौदागर बि हिनखे वठी विया, हो बि वठी वियो, फरंगी बि हिनखे वठी वियो, त बातो मूंसां सौदो कयो हो, मूंसां सौदो कयोसीं, हाणे पंहिंजी ज़बान खे पाणी ॾे। नूरदीन मुंझी पियो। हाणे हुन सभिनी सौदागरनि जो शाहिदी ॾिनी। अबा फरंगीअ हिन छा कयो, जो काज़ी बि वठी आयो, काज़ी खे बि वठी आयो, शायदि बि वठी आयो। उन्हनि सभिनी शाहिदी ॾिनी। बाबा नूरदीन 10,000 में राति सौदो कयो आहे। हाणे हे 10,000 नूरदीन वारी कनीज़ जेका आहे उहा कनीज़ हिन फरंगीअ जी। सभिनी शाहिदी बि ॾिनी, लिखत थी वई। नूरदीन त बेवस थी पियो। होॾां कनीज़ वेठी हुजे, पे हिन जो इंतज़ारु कई। सॼो ॾींहुं गुज़री वियो, शाम थी, राति थी, अकेली हिन बिना ॿुधाइण जे जो कोन आयो, परेशान थी, डिॼे पई, रोए पई। हे जो रोए पई त हो जेको पोड़ो जंहिं हिनखे पाण वटि रहायो हो, उन पोड़े जे कन ते हिन जो आवाज़ु पइजी वियो। ज़ाल खे चई त वञ, नूरदीन जी कनीज़ जेका आहे उन जे रोअण जो आवाज़ु थो अचे, वञ त ख़ैरु त आहे। हिन जी ज़ाल आई ॾिसे त कनीज़ रोए थी पई। अबा छो थी रोई? चई त नूरदीन जो इंतज़ारु पई थी कयां, ॿुधायो बि कोन अथई, सॼो ॾींहुं गुज़री वियो आहे, हिन महिल त राति बि आधी राति थी वई आहे, अञा मोटियो न आहे। मूंखे अलाए छो कल्ह खां वठी खुटको पियो थियो, मां नूरदीन खे बि सम्झायो हो, मूंखे त हाणे अलाए कहिड़ा कहिड़ा वहम पिया था अचनि, आयो बि कोन्हे को। हिन चयसि हाणे वापारी माण्हू आहे, वापारी हिन जा दोस्त आहिनि, थी सघे थो को अहिड़ो दोस्त अची वियो हुजेसि, उन्हनि सां गॾु दावत में किथे हुजे, पंहिंजो घर थी सघे थो हेॾे नांदो हुजे, कंहिं दोस्तनि वटि दावत हुजेसि, सो उनजे करे मथां राति रही पियो हुजे। अलाह कंदो, परेशान न थी, सुबुह अची वेंदो, ॻणती न कर। असांखे त ईअं थो लॻे त इन जे करे कोन आयो आहे। भला हाणे हीअं करे जे तोखे ॾिठो थिए, भला मां तो वटि सुम्हां, मां तो वटि सुम्हां थी, तूं परेशान न थी। माई हिन वटि सुम्ही पई, हिन सां भोग अहिड़ियूं ॻाल्हियूं करे पई त जीअं हिन जो ख़्यालु मट थिए। तां त राति ख़तमु थी, सुबुह थियो त नूरदीन बि अची पए। नूरदीन जे पोयां हो साॻो फरंगी बि हुजे ऐं ॿिया सभु वापारी बि। जीअं कनीज़ ॾिठो, ऐं कनीज़ सॼी हलणु लॻी, ॾकणु लॻी, मुंहं जो रंग ई मटिजी वियुसि, फिकी थी वई, सॼी थड़के पई। हुन अतर फ़रोश जी जेका ज़ाल हिन वटि राति रही, उन चयसि छा थो तोखे थिए, हे त नूरदीन आयो आहे, तूं त ख़ुशि थी, छा तो तुंहिंजी छा हालत थींदी थी वञे, छो हे तुंहिंजे मुंहं जो रंग ई मटिजी वियो आहे, छा थियो थी? कनीज़ चयसि त जेको मूंखे खुटको हो न, मूंखे लॻे थो त उहा ॻाल्हि साॻी असांजे जुदा थियण जी घड़ी अची वई आहे। ईअं चई ऐं छोकिरी कनीज़ रोअण लॻी। एॾो रुनी हो पोड़ी सम्झायसि, पर बसि ई न करे। माना हुनखे पक थी वई त कमु पूरो। पर चई त मूंखे ॾुखु इहो आहे त मां नूरदीन खे झलियो बि हुयो, त इन फरंगीअ खां मां निशानियूं बि ॾिनियूं हुआसि त इन खां बचिजां, मां हिनखे सम्झायो बि हुयो, पर पोइ या त को क़िस्मत जो मुंहिंजो लिखियो आहे जो मां हिनखे सम्झायो, पोइ बि कुझु न थियो। ही पाण में वेठी पई ॻाल्हियूं कनि, हू साम्हूं अचनि पिया। नेठि नूरदीन अची आयो अंदरि।
नूरदीन अंदरि आयो, हिन ॾिठो त नूरदीन जो मुंहं जो पनो बि सफ़ा लथल, नूरदीन जे मुंहं जो पनो बि लथल, नूरदीन बि सॼो परेशान हुजे, ईअं सॼो फरके पियो। सम्झी वे, चई त मूंखे लॻे थो त मूंखे खपायो अथई। हिन जो इहो चएसि त नूरदीन बि रोअण लॻो, नूरदीन बि रोअण लॻो। हिन खे चई त बसि को असांजी क़िस्मत अहिड़ी, तो त मूंखे सम्झायो, पर बसि का असांजी क़िस्मत अहिड़ी, मां छा कयां, बराबरि मां तोखे खपाए थो, ऐं बराबरि मूंखां वॾो गुनाह थियो।